अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अवामी मसाइल सां गॾु हाज़िर ख़िदमत आहियूं। मां आहियां अवां जो मेज़बान कमांडो पंवर। असांजे स्टूडियो में इन वक़्तु असां सां गॾु आहिनि हितां जा सियासी समाजी अॻुवान जनाब मोहम्मद इसहाक़ बिरोही साहिब जिन। साईं जिन जो तालिक़ु पीपल्स पार्टी सां बि आहे। साईं जिन खे पंहिंजे हिन सचाई न्यूज़ स्टूडियो में वेलकम कयूं था। इसहाक़ साहिब, अवां जो तालिक़ु बि जेतोणीकि पीपल्स पार्टी सां आहे त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट बि आहे, त आख़िर माना इन पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में बि बहितरी न आई, त पोइ अवां पार्टी में कहिड़ी वजह सां अञा रहिया पिया आहियो? असां साईं पार्टी जा जियाला आहियूं, पीपल्स पार्टी में आया आहियूं, कमारनि सां असां आहियूं, कमारिया जाते बि हूंदा असां कमारनि सां गॾु आहियूं। ज़ुल्फ़कार कमारे सां तक़रीबन मूंखे 20-22 साल थिया आहिनि मां गॾु आहियां। जाॾे बि ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो पीपल्स पार्टी में हुन सां गॾु आहियूं। सही। पर ज़ुल्फ़कार ख़ान कमारे खे असांजो अर्ज़ु आहे त ॻोठनि में बि ख़्यालु सफ़ाई सुथराई जो रखनि, ख़ासि करे असांजे बिरोही बिरादरी ते तवजो ॾियनि। सही। पोइ ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में बिरोही बिरादरी खे चेयरमैन वाइस चेयरमैन जूं टिकेट ॾियनि। सही। इहो असांजो मुतालबो आहे ज़ुल्फ़कार ख़ान कमारे खां, नजफ़ अली ख़ान कमारे साहिब खां, अमीर अली ख़ान कमारे साहिब खां बिरोही बिरादरी ते तवजो ॾियनि। असांजे तालके गड़ियासीन में बिरोही बिरादरी तक़रीबन बॉन्ड बेक आहे, सही। हुन ते तवजो ॾियनि, असांजे ॻोठनि ते तवजो ॾियनि। तो इसहाक़ साहिब, जेतोणीकि पुठी बल्दियाती इलेक्शन में ख़ासि करे मदईजी जे इलाइक़े में जेकॾहिं ॾिसूं त असांजे यूनियन काउंसिल जिंदोदेरो में चेयरमैनशिप बिरोही बिरादरी खे मिली, हेॾो शतोमंगी में वाइस चेयरमैनी बि बिरोही बिरादरी खे मिली। त इन हवाले सां अञा अवां जी का मज़ीद डिमांड आहे? मज़ीद डिमांड आहे असांखे शतोमंगी जो चेयरमैन ॾियनि। अच्छा। जीअं असां पंहिंजे ॻोठनि जो कमु करे सघूं। तक़रीबन असांजे शतोमंगी में बिरोही जा ॻोठ तमामु घणा आहिनि। अच्छा। ॻोठ ख़ुदाबख़्श बिरोही आहे, मोहम्मद मुराद बिरोही आहे, ॻोठ कलंदर बख़्श बिरोही आहे, ऐं 2-3 ॻोठ ॿिया बि आहिनि। सही। असांजो इहो मुतालबो आहे त नुमाइंदगी शतोमंगी जी बिरोहिनि जे हवाले कई वञे। इहा असांजे आगा साहिब खे पुरज़ोर अपील आहे ज़ुल्फ़कार ख़ान खे। सही। त इहो बिरोही बिरादरी खे नुमाइंदगी ॾियनि। इसहाक़ साहिब, जेतोणीकि अवां मदईजी शहर में बि कारोबार कयो था, अवां जो हिकिड़ो तालिक़ु मदईजी सां तमामु गहरो आहे। मदईजी शहर में बि त कमारिया साहिबान जी का कारकर्दगी एॾी मुस्बित नज़र कोन थी अचे। मदईजी इस्पताल ॾिसो, लाइब्रेरी ॾिसो, उन खां अलावा जेको पार्क आहे पब्लिक पार्क, उनजी कंडीशन ॾिसो, उहे त का डिलीवर करण में का ख़ातिर ख़्वाह उन्हनि जी त का नज़र नथी अचे कारकर्दगी। साईं, तक़रीबन पीपल्स पार्टी कमु करे थी, पर उहा कमु करणु खपे उहा न आहे करे थी, बिल्कुलु नथी करे। उहे जेको करणु खपे 12 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, उहा शइ न आहे रही। वाकई सफ़ाई सुथराई या हॉस्पिटल जो दवाउनि वग़ैरह जो इशू आहे, इहो मसइलो आहे साईं। तक़रीबन असांजी अपील आहे ज़ुल्फ़कार ख़ान खे त इस्पताल वारो मसइलो हल करे, दवाउनि वारो या कुते चक जूं इंजेक्शन आहिनि या हुनजो नांग जो इंजेक्शन आहिनि, इहे बि अणलभ आहिनि, मदईजी हॉस्पिटल में न आहिनि। मदईजी इस्पताल में ताज़ो बि ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो विज़िट कई, हुन खां पोइ बि को इन में को सुधारो न अची सघियो, बहितर मसइला वधी विया इस्पताल जे अंदरि। साईं, हिते बदड़ा कमु कनि था, बदूरियूं आहिनि इस्पताल में, इन जे करे दवाऊं को काढे थो करे, को लिकाए थो, को बंदि थो करे, को माना आवाम खे नथा ॾियनि। पंहिंजे हुन में ॿिन्ही धुरनि जे हुन में जहिड़े में आवाम थो रुले, इहो मसइलो आहे। इसहाक़ साहिब, हीअ जेको असां वटि पीपल्स पार्टी गुज़िरियल 13-14 सालनि खां कमु करे थी, त बुनियादी तौर ते ॾिसूं त बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि तालीम जी, अवां जे पंहिंजे ॻोठ में तालीम जो सिस्टम जेको आहे उहो नाकारा लॻो, नाकारा आहे, बिल्कुलु नाकारा। उते ड्रेनेज जो सिस्टम नाकारा आहे। इहो तक़रीबन जेको आहे चंद फरलांग रोड आहे, लिंक रोड, उहो बि अवां खे न मिली सघियो आहे। त आख़िर पीपल्स पार्टी जी कारकर्दगी आहे कहिड़ी जो अवां उन मां मुतमइन आहियो अञा? बसि साईं, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि पीपल्स पार्टियूं जंहिंमें मुतमइन आहियूं, ख़ासि करे जेके बेनज़ीर कार्ड आहिनि, इहे लेडीज़ खे मिसाल मिलनि थियूं पैसा, इहे उहे आहिनि। कुझु 2-3 इशू आहिनि जंहिंजे करे पीपल्स पार्टी कामयाबु आहे। सही। वोट बैंक आहे पीपल्स पार्टी खे सिंध में ख़ासि करे। इसहाक़ साहिब, हीअ जेको बिरोही बिरादरी आहे मदईजी जे अंदरि, ख़ासि करे जा असां तालके गड़ियासीन जे अंदरि ॾिसूं त उन्हनि में बि का निमाया अहिड़ी का कद काठ वारी शख़्सियत कोन्हे का जेका पूरी पंहिंजी बिरादरी खे खणी करे हले। जीअं उन्हनि जो बि को वॾो हुजे जेको उन्हनि जे बिरादरी जी का दांह दूंह हुजे, को मसइलो मसाइल हुजे त उनखे वधी करे हल करे सघे। साईं, बिरोही बिरादरी पाण में सेट न आहिनि। असुलु वजह इहो आहे त को कंहिंजे ख़िलाफ़ु आहे, को कंहिंजे ख़िलाफ़ु आहे, इन जे करे को अॻिते नथो अचे। अवां ख़ुदि बि नौजवान आहियो, अव्हांखे का गवर्नमेंट मुलाज़िम बि न आहियो, त अवां ख़ुदि बि त टाउन जी चेयरमैनशिप ते उथी सघो था न। मदईजी जी टाउन जी चेयरमैनशिप हासिलु करे तव्हां शहर वासियुनि जी ख़िदमत करे सघो था।
इहो शौक़ु न रखियो आहे टाउन चेयरमैन जो या कंहिं पाण शौक़ु न रखियो आहे, पंहिंजो शौक़ु आहे वर्कर साईं, पीपल्स पार्टी जा वर्कर। न त वर्कर त आख़िर केसि ताईं रहंदव, अवां ई जेकॾहिं पाण पंहिंजे पोज़ीशन हिकिड़ा वर्कर ताईं महदूद रखंदव त लीडरशिप आख़िर तव्हां जेको आहे त उहो कीअं उभरंदी आहे? असां लीडर ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो आहे। त ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो त साहिबु त MPA आहे, MNA थींदो, तव्हां टाउन जी चेयरमैनशिप त तव्हां असां चऊं था असांजे वॾनि खे ॾियनि, पाण खे शौक़ु न आहे, असांजे वॾनि खे ॾियनि। इसाक साहिबु जेतोणीकि हितां शहरनि जो चवणु इहो आहे त जेकॾहिं MNA जी ॻाल्हि आहे तॾहिं बि कमारिया साहिबु, जेकॾहिं MPA जी ॻाल्हि आहे तॾहिं बि कमारिया साहिबु, त घटि में घटि को टाउन खां जेको मदे जी आहे या यूनियन काउंसिल मदे जी हुई पहिरियां त मेमन साहिब खे ॾिनी हुयूं, त आख़िर इहा माना कंहिं शहरवासीअ खे कंहिं ॿिए माण्हूअ खे ॾियणु घुरिजे उन्हनि खे। जीअं लखीअ में मिसाल आहे, माहिर साहिबान जेके आहिनि उहे ख़ुदि कॾहिं बि टाउन जा चेयरमैन जेके न थींदा आहिनि, न पाण वटि रखंदा आहिनि, त अहिड़े क़िस्म जो मिसाल माना कमारिया साहिब बि ॾेई सघनि था। साईं असां वटि कमारिया साहिबु सगारी दुर कमारिया साहिब आहिनि असां वटि, सही मदे जी आसपास पसगिरदाई में तालके गड़ियासीन में, ख़ासि करे मदे जी में, उहो पंहिंजे लेवल जे हिसाब सां उन्हनि जो हक़ु आहे, सही उन्हनि जो बिरादरी आहे, उन्हनि जो हक़ु आहे टाउन चेयरमैन थियणु, MNA MPA बि थियणु उन्हनि जो हक़ु। दुरानी साहिब ऐं कमारिया साहिबनि में उहा जेका आहे हिकिड़ी मेठ मुलाक़ात नज़र नथी अचे, हिन जा छा वजूहात आहिनि? साईं इहे ग़लति फ़हमी, अच्छा हालांकि अहिड़ी का बि ॻाल्हि आहे, असां ज़ुल्फ़कार ख़ान वटि डेली शाम जो वेहंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं, असां कंहिं बि माना कॾहिं बि इहा ॻाल्हि न ॿुधी आहे त आगा साहिब हीअं या हूअं, इहा ग़लति फ़हमी माण्हू पैदा कनि था, बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। त उनजी छा वजह आहे? पहिरियां पेनाफ्लेक्स ते बि कमारिया दुरानी ख़ानदान लिखियलु हूंदो, अॼुकल्ह उहा शइ बि नज़र नथी अचे, प्रोग्राम थींदा त ॿई गॾिजी ईंदा हुया, अॼुकल्ह प्रोग्राम पार्टी जा आहिनि पर चंद माण्हू आहिनि जेके चवनि था इहे अलॻि थियनि हिक ॿिए खां, असां ख़ुशि थियूं, अच्छा हिननि जे गॾिजण में उन्हनि जा कम नथा थियनि, उन्हनि जी कोशिशि आहे त इहे ॿई दूरियूं अलॻि थियनि त असां फ़ाइदो वठूं, अच्छा बाक़ी अहिड़ी ॻाल्हि न आहे। असां न ॿुधो आहे, न कॾहिं ज़ुल्फ़कार ख़ान जे बातों त आगा हीअं या हूअं, सही कॾहिं न ॿुधो आहे। ईंदड़ इलेक्शन में ज़ाहिर ॻाल्हि आहे दुरानी साहिब बि उनजी बि कोशिशि हूंदी त MPA जी सीट मूंखे मिले, ऐं कमारिया ख़ानदान जे तरफ़ां बि ॿुधण में अचे थो त उहे बि कोशिशि कंदा त MPA जी सीट असां हासिलु कयूं। कमारियनि साहिबनि जी जेका असां ॻाल्हि ॿुधंदा आहियूं, चवनि था जेका पार्टी जी मर्ज़ी, सही पार्टी MPA जी सीट ॾे या MNA जी, असां लबैक कंदासीं, असां पार्टी जी ॻाल्हि पोइ हिते न कंदासीं। हा त एप्लीकेशन ई न ॾियनि, एप्लीकेशन बि ॾियनि था त पोइ त पार्टी जी मर्ज़ी न थी न। हक़ आहे साईं, एप्लीकेशन हर माण्हू ॾेई सघे थो, किथे माण्हू नौकिरी अप्लाई हर माण्हू करे सघे थो, कंहिंखे मिले थो कंहिंखे न, हिते बि उहा ॻाल्हि आहे। बाक़ी एप्लीकेशन ॾींदा, बाक़ी पार्टी जी मर्ज़ी आहे, कंहिंखे MNA ॾियनि, कंहिंखे MPA ॾियनि, आगा साहिब खे MPA ॾियनि, ज़ुल्फ़कार ख़ान खे MA ॾियनि, या MPA ज़ुल्फ़कार ख़ान खे ॾियनि, या आगा साहिब खे MNA ॾियनि, उहो पार्टी डिसीजन आहे। त पार्टी डिसीजन अॻिले दफ़े वरितो, ज़ुल्फ़कार ख़ान खे MNA जी टिकट मिली, उहो ज़ुल्फ़कार ख़ान हाणे आईंदा बि उहे MNA ते अप्लाई कनि न, MPA ते जेकॾहिं अप्लाई कंदो ॿिन्ही जाइ ते। MPA रही चुको आहे PS 9 ते, अॻु में रही चुको आहे, अॻु में PS 9 ते अप्लाई कंदो, वधीक पार्टी डिसीजन आहे। न त इन ई बेहाफ़ ते त ॿुधण में अचे थो त जेके दूरियूं थियनि थियूं पियूं त इन ई बेहाफ़ ते थियनि थियूं त जेको आगा साहिब बि MPA ते अप्लाई करे थो, हीअ बि ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं एप्लीकेशन ॾींदा त अंडरग्राउंड कोशिशूं बि त वठंदा न टिकट हासिलु करण लाइ। कोशिशि त हर माण्हू कंदो पंहिंजे लाइ त मां सुठी कंहिं पोस्ट ते अचां। सही हिते बि उहा ॻाल्हि आहे त MPA जी पोस्ट असांजे कराची लेवल ते त ज़ुल्फ़कार ख़ान जा कम कराची लेवल ते आहिनि, इस्लामाबाद उन कॾहिं न वियो आहे, न को कमकार हुनखे आहे, हुनजे लाइ हाणे बाबल ख़ान भाई बि PS 9 लाइ इंटरव्यू ॾिनो, त इंटरव्यू कोशिशि हर माण्हू कंदो, वधीक पार्टी डिसीजन आहे, जंहिंखे टिकट मिली हर को लबे कंदो, पार्टी खे पोइ हिते कोई न कंदो। मौजूदा हिन वक़्तु बदअमनी जी सूरत हाल आहे, अव्हां बि चयो त चोरियूं चकारियूं जेके आहिनि हींअर बि थियनि थियूं, ख़ासि करे माना हाणे त इज़ाफ़ो अची वियो आहे। सही असां वटि पिक्ट लॻल आहे, पुलिस पिक्ट आहे, असांजे लाड़े ते पुलिस सिपाही न आहे, असांजे लाड़े ते बि 8 ॾींहं पहिरियां मोटरसाइकिल फुरकियूं, त पिक्टियूं लॻल आहिनि, हुते पुलिस फोर्स न आहे, फोर्स जी कमी आहे। सही इन जे करे मसइला इहे थियनि था, ट्रैक्टर चोरी थियनि थियूं, मोटरसाइकिलूं चोरी थियनि, फुर थियनि थियूं। पुलिस पाण फ्री हैंड हुजे उहो कमु वधीक कंदी। फ्री हैंड केरु करे उन्हनि खे? फ्री हैंड करे IG करे उन्हनि खे त ॿुधूं था त सिविल हुकूमत माना जेका आहे पीपल्स पार्टी जी हुकूमत जेका आहे उहा उन्हनि खे फ्री हैंड छॾे न, हुनजे करे त मसइला वधनि था न। अच्छा
उन्हनि खे पीपल्स पार्टी छो नथी फ्री हैंड ॾे? बसि इहे को तव्हां पीपल्स पार्टी जा माण्हू आहियो, पार्टी वारनि जी तव्हां सपोर्ट कयो था। असां पीपल्स पार्टी हालांकि आदत खे अर्ज़ु था कयूं त पुलिस ते ध्यानु ॾियनि, सही। कंट्रोल कनि हुन ते। त ईंदड़ जेका असांजी गवर्नमेंट इलेक्शन जो प्रोसेस अचे थो, तव्हां छा था सम्झो त ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो अगरि वरी NA जी सीट ते बीहनि था त जेकी वोटनि जो रेशो आहे जेको माज़ी में उन्हनि कयो त उन खां वधीक खणंदा या घटि? इंशाअल्लाह उन खां वधीक खणंदो। जेको ज़ुल्फ़िकार ख़ान जो वर्क आहे, माण्हुनि सां मिलण जुलण आहे, माण्हुनि जा कमकारी आहिनि, असां ॾिसंदा आहियूं हुते बंगले ते जेके माण्हू अचनि था, अलाह जी महिरबानी सां सभिनि जा कम तक़रीबन थियनि था। को 99% 98 कम थियनि था, को 1% नथो थिए। बाक़ी मां पाण गवाह आहियां हिन ॻाल्हि जो त मां जेको माण्हू ईंदो आहे बंगले ते ओॾी महिल हुनजो तदारुक कयो वेंदो आहे, ओॾी महिल फ़ोन आहे, काॾे काॾे ट्रांसफर आहे, इहे मसइला हल थियनि था। मां डेली बेसिस ते तराई वेंदो आहियां, ज़ुल्फ़िकार ख़ान सां कचहरी कंदो आहियां, तक़रीबन माण्हुनि जा कम थियनि था। साहिबु वॾो आहे असांजो, क़ाबिल एतिराम आहे, पर असांजे तालके गड़ियासीन में कम न थिया आहिनि। अच्छा, लकी तालके में थिया हूंदा असां न ॾिठा आहिनि। मर साहिबु कम करे थो ॿुधाइनि असां, पर असां पंहिंजे हुन तालके में न ॾिठो आहे को कमु। औज़बश ख़ान हे कमु कयो आहे, कमु कयो हूंदई बहितरीनु, पर असां पाण न ॾिठो आहे। त तालके गड़ियासीन में हे रोड ॾिनई, हे स्कूल ॾिनई, हे बटन हिन टेन्यूअर में 3 साल जे टेन्यूअर में असां न ॾिठो आहे। साईं इसाक़ साहब, वॾी महिरबानी अव्हां जी, अव्हां असांजे स्टूडियो में तशरीफ़ फरमा थियो। इंशाअल्लाह ताला चंद ॾींहंनि खां पोइ हिकु नए प्रोग्राम सां गॾु अव्हां जे साम्हूं हाज़िर ख़िदमत थींदासीं। हिन प्रोग्राम जे बारे में ज़रूरु फीडबैक ॾिजो, अव्हां खे असांजो प्रोग्राम कीअं लॻो, पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। महिरबानी। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।